जे हवाले सां ॻाल्हियूं पिया हलियूं पर अॼु त हाई कोर्ट उन जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अव्हां जी हाणे हिकमत अमली छा हूंदी? हिकमत अमली त अल्लाह जी महिरबानी सां साॻी आहे। कोर्ट वेंदासीं। कोर्ट जेका ज़मानत बुरहान खान जी बरियाड़ा अॻु में जुमे जे ॾींहुं रद्द कई रिकॉल कयो हो, उहो उनखे इंस्ट्रक्शन ॾिनी आई त तव्हां कोर्ट में पेश थियो। तो उहा अॼु हुई, तंहिंखां उन टाइम बि असां हाई कोर्ट खे अप्रोच कयोसीं, हाई कोर्ट उहा मंज़ूर कई। सो इंशाल्लाह सुबुह जो वरी कोर्ट में पेश थींदासीं। ॾाढो चांडिया साहब, उमेर बाब इहो बि इल्ज़ाम हयो आहे त पुलिस अव्हां खे मौक़ो ॾिनो आहे त अव्हां ज़मानत करायो, एसएसपी बुरहान खान जी गिरफ़्तारी वारो वाइदो पूरो नाहे कयो। इन इल्ज़ाम खे कीअं था ॾिसो? बाबा अॼु आहे नियाणी आहे, बार बार असांखे हिनखे इहा शइ चवणु मुनासिब न आहे। अॼु कानूनदान पाण खे सॾे थी, पाण खे लॉ जो स्टूडेंट थी सॾे, सिंपली हुनजो रिकॉल कयो अथई। फ्राइडे जे ॾींहुं हुनखे रिकॉल कयो, 2 ॾींहंनि जी हुनखे मोकली। कंहिं बि क़िस्म जो ऑर्डर जज साहब लिखियो न आहे। पुलिस असांखे पंहिंजी इन्वेस्टिगेशन में लेट ऑफ कयो आहे। पुलिस खे असां रिक्वायर्ड न आहियूं। जज साहब उन इहो चयो आहे त हुनखे कोर्ट में सरेंडर करे। दैट इज़ इट। उहो सुभाणे थी थो। भाई इन मेन वाइल असांजे कोर्ट में वियासीं त उन में चयो इन अदी खे ॿियो को कमु कोन्हे। पंहिंजा पुलिस वारा जेके मिलियल अथसि उहो हुनजी सिक्योरिटी लाइ मिलियल आहिनि। उनजी तव्हां जेको आहे त चओ त मां तव्हांखे वीडियो मोकिलियां। अदी जी जा जेके सिपाही पुलिस वारा आहिनि उहे उनखे धरने जा चादरूं था विझाइनि ऐं धरने जा कारपेट था विझाइनि। इहो हिकिड़े क़िस्म जो उन्हनि खे पंहिंजो मिसयूज़ कनि था पंहिंजे हर शइ जो। अदी बि पाण खे न्याणी हुजण जो जे करे हर पंहिंजे हुन प्रिविलेज खे मिसयूज़ थी करे। अहिड़ी के कोर्ट में मौजूदु 4 साल खां जॾहिं कोर्ट में मौजूदु कोर्ट खां कोन बगाणूं त असांजी गिरफ़्तारी छाजे लाइ? छो गिरफ़्तार थींदासीं? को अदी चवण सां गिरफ़्तार जी। बुरहान खान खे अहिड़ी कहिड़ी बीमारी हुई जो दादू जी अदालत में त पेश न थिया पर 3 ॾींहनि बाद ठीक थी अॼु लाड़काणे हाई कोर्ट में ज़मानत लाइ पाण पहुची विया? भला हाणे हाई कोर्ट ज़मानत ते वञणो मजबूरी न बाबा। हाई कोर्ट जॾहिं होॾो ज़मानत रद्द थी रहे त ज़मानत ते वञणो न कोर्ट। भला छो न वञे? हाई कोर्ट में पेश थियण ॾोह हुजाव। ज़मानत पंहिंजी वञी हिकिड़े ट्रायल कोर्ट में रद्द थी हाई कोर्ट में ज़मानत न वई, उहो ॾोह आहे छा? भला कहिड़े कानून भला उनखे पेश थियण ॾोह आहे छा? मां तव्हां खां इहो सवाल थो कयां। इन अदी खां इहो सवाल कयो त बाबा जॾहिं हिकिड़े कोर्ट में रद्द थी थिए त ॿिए कोर्ट में वञिबो आहे। 3 कोर्ट हिते रद्द थिया त सुप्रीम कोर्ट वञूं। इट इज़ पार्ट ऑफ द प्रैक्टिस, कानून आहे। पर सर 3 ॾींहनि में कीअं ठीक थी वियो? जी हेलो हेलो सरदार साहब, अहिड़ी कहिड़ी बीमारी हुई जो 3 ॾींहनि में हू ठीक थी विया? बाबा को हुनखे तव्हां सर्टिफिकेट पढ़ी सघो था। हिन महिल बि उहो बीमार आहे, हिन महिल बि उहो बुखार में आहे, हिन महिल बि हुनजी अखि जेका आहे सो सुजल आहे। पर हू मजबूरी सां तहत वञणो सो वियो। सुभाणे बि वञी हुन पेश थींदासीं जज साम्हूं। बाक़ी जज खे पुछा करण जो हक़ आहे असां खां त तव्हां जॾहिं बीमार हुयो इहे सर्टिफिकेट आहे या कहिड़ो आहे। बाक़ी इहो जी। सरदार साहब, मेहड़ में क़त्ल थियल उमेर बाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल वारे मामले खे अव्हां अदालतनि खां ॿाहिरि बि हल करण जी का कोशिश कई? सवाल पैदा न आहे जो असां अदालत खां ॿाहिरि हल कयूं। हिकिड़ो कूड़ो केस आहे, उहो इनशाअल्लाह ताला इहो कोर्ट ई असांखे जेका सुरखरू कंदी। इन कूड़नि स्मगलर ऐं असांजे ड्रग मार्फिया जे साम्हूं वञी पेर कोन खोड़ींदासीं। इंशाअल्लाह ताला वेही कोर्ट में वेही हिननि खे मोह ॾींदा। कूड़ा माण्हू आहिनि हिकिड़ा, छा चवंदा आहिनि त कब्ज़ा खोर। इन्हनि माण्हुनि उन्हनि जे हिकिड़े कूड़ी FIR उन्हनि असांजे मथां कराई आहे। असां बसि उन्हनि खे ॿाहिरि वञी हुननि जे हल कया। छो असां हिननि सां ॿाहिरि वेही इन केस खे हल करण जी कोशिशि कयो? छाजे लाइ? असां खूनी आहियूं छा? असां दाड़ियल आहियूं छा? उहो चोर दाड़ियल खूनी पाण आहिनि। हिन जो जेको ॾाढो जेको हिन महिल करमला चांडियो जेको मारिजी वियो आहे, 13 14 मर्डर केस, 14 मर्डर केसिस में हुन नॉमिनेट थियल हुयो। केसिस वञी हुनजा सॉल्व करे जजनि फ़ैसिला जिरगा करे जान छॾियईं। अच्छा सरदार साहब, हिन सॼे मामले में सिंध ऐं वफ़ाक़ जो कहिड़ो किरदारु रहियो आहे हुकूमतनि जो?
बाबा पहिरीं ॻाल्हि मूंखे ॿुधायो त तव्हां कोर्ट जे मामले खे सिंध जो गवर्नमेंट या वज़ीर आला सिंध या वज़ीर आज़म पाकिस्तान छा कंदो? कोर्ट आहे न, कोर्ट जे थ्रू त असांजी प्रोसेस तो हले। इन में इन्फ्लुएंस कंहिं जज ते भला को सदर पाकिस्तान थींदो या वज़ीर आज़म पाकिस्तान थींदो या प्राइम मिनिस्टर पाकिस्तान थींदो या सीएम सिंध थींदो। ही बेफ़ाइदी ॻाल्हि आहे कि इन्फ्लुएंस आहे। छाजी इन्फ्लुएंस आहे? अॼु इन्फ्लुएंस हुजे हा त कल्ह बीबी उमेर बाब जा जेके अदी जा छा चवंदा आहिनि कारपेट्स जेके आहिनि सो उन ॾाढे धरने में पुलिस वारा न वेठा आहिनि जेकी हुनखे बॉडीगार्ड थी मिलियल। सरदार चांडिया साहब, मेहरा टीवी सां ॻाल्हाइण